जे लाइ ठहराउ ते सुभाणे वोटिंग जो मुतालबो। रूस जो चवणु आहे त जंगबंदीअ जे लाइ सलामती काउंसिल में ठहराउ ते वोटिंग इंसानी बुनियादनि ते कई वञे। अमरीका फ़लस्तीनी इसराइल तकरार खे रोकण लाइ चीन खां मदद घुरी वरिती। अमरीकी वॾे वज़ीर एंटोनी ब्लिंकन चीनी हम मनसब सां टेलीफोन ते राब्तो करे इसराइल फ़लस्तीनी तकरार खे वॾे जंग में तब्दील थियण खां बचाइण लाइ सरकार जी अपील कई। चीनी वॾे वज़ीर बिना देर आलमी अमन कॉन्फ्रेंस कोठाइण जो मुतालबो कंदे चयो त इसराइल फ़लस्तीनी तकरार वधण ऐं तकरार ज़ाब्ते खां ॿाहिरि निकिरण जो ख़दशो आहे। चीन आलमी क़ानूननि जी भञकण ऐं सिविलियन्स खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सान पहुचाइण जे हर अमल जी मुज़म्मत करे थो। नई दिल्ली में जिया ऐं ॾहाणी बिरादरी में कारह तकरार तां हथियारबंदनि जी मच्छी मारींदड़नि ते फायरिंग ॿ ॼणा क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी अयाज़ हुसैन ऐं मोहम्मद हुसैन जियो खे क़तल करे छॾियो। धुरनि में छिकतां। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में इंग्लैंड ऐं अफगानिस्तान में मुक़ाबलो थी रहियो आहे।